सत्यराम शरणं सत्यराम शरणं सत्यराम शरणं बोल सतगुरु साहेब की जय। सचो सतरा पाठसा SSD मंडल ठेवलं SSD महिला मंडल ऐं संगत जे प्यार सां रचाया अॼु SSD सुख सिमरन समारोह के शुभ अवसर ते उन्हीं सच साईं जी रहमत पाइण जे लाइ सन 52 में आई। सो अहिड़ी शुभ घड़ियुनि में सभिनी भाउरनि भेनरुनि ऐं सॼी संगत खे पूज देवरी साहब संत सतराम धाम राड़की साहब जे तरफां आशीर्वाद शुभकामनाऊं ऐं वाधायूं। SSD सुख सिमरन समारोह यानी उन सच्चे साईं जी रहमत में रही करे पंहिंजे जीवन के सुखियो ऐं सताबो कर पंहिंजी जिंदगी के ऊंचाई दिया ऐं उनजी रहमतुनि में रही करे पंहिंजो पाण खे अॻिते वधाए। छाकाणि त असां इंसान जेके बि आहियूं सदाई सुख समृद्धि खुशी खुशहाली सकून ऐं शांति चाहींदा। असां सभिनी जी तमन्ना हूंदी आहे त असां प्यार सां मोहबत सां रहूं। असांजो घर असांजो परिवार असांजो माहौल असांजो मुआशिरो असांजो जीवन सदाई चङाइनि सां भरियो रहे। असांजो शान असांजो मान असांजी इज्जत असांजी सदाई बणी रहे। असांजो भाग असांजी किस्मत वो सदाई चमकंदो रहे। असां सभु इंसान जेके भी आहियूं सदाई पंहिंजे जीवन के हर तरह सां सुखियो ॾिसणु चाहींदा। घर में हुजे परिवार में हुजे भाग में हुजे नसीब में हुजे इज्जत में हुजे शान में हुजे ॿारनि में हुजे वॾनि में हुजे जंहिं बि तरीक़े सां ॾिसंदासीं असांखे सभु कुझु बहितरी सां निभाइण जी चाहत हूंदी आहे। असां सभु कुझु पंहिंजे जीवन में आनंद चाहींदा। असां सभिनी जी वो चाहत रहंदी आहे। असां सभु चाहींदा आहियूं ऐं सभु उनमें असां कोशिशूं बि पंहिंजूं पूरियूं कंदा रहंदा। असां कंहिं तरीक़े सां उनमें घटाइण जी कोशिश भी न कंदा आहियूं। पर उनके बावजूद असां उनखे पाए छो न सघंदा आहियूं। असांजे जीवन में
उहो अमल छो न हूंदो आहे? असांखे पंहिंजी ज़िंदगी में उहो ॾिसण में छो न ईंदो आहे? सभु करण जे बावजूद असां एतिरा दुखी छो रहंदा आहियूं? तंहिंजे करे जेका असांजी चाहत हूंदी आहे, जी असांखे हक़ीक़ी रूप में आणियूं, पंहिंजे जीवन खे तहिड़ो बणायूं, उनजे लाइ असांखे थोरो पंहिंजो पाण खे होशियार रखणो पवंदो, थोरो पंहिंजी समझ खे सदाई मज़बूत रखणो पवंदो, पंहिंजी चाहत खे थोरो बहितरी ॾियणी पवंदी। छाकाणि उहो सभु जेको असां चाहींदा आहियूं ॾींदो मालिक आहे, पर करणो असांखे पवंदो आहे। जीअं मालिक जो कमु आहे भाग ॾे आहे, पर उनखे संभालणु ऐं उनजे लाइ महिनत करणु उहो असांजो कमु आहे। उहो भाग ॾे असां संभालियूं न, उहो छा कंदो? उहो रहमत करे असां वठण जे लाइक़ न हुजूं, छा कंदो? कुझु कंदासीं न, कीअं कंदासीं? तंहिंजे करे करणो असांखे पवंदो आहे। उहो असांखे ईअं ॾींदो आहे, पैदा करे। जीअं हिकिड़ो शख़्स हिकिड़ी बाज़ार में वियो, जीअं हू मार्केट में वियो, ॾाढी ख़ूबसूरत मार्केट हुई, ॾाढा बहितरीन दुकान हुया, हर एक चीज़ उन्हीं मार्केट में उन्हीं पंहिंजे पंहिंजे दुकान ते मिले पई। ऐं सभु खे ॾिसंदो पियो, किथे कपिड़ो, किथे अन्न, किथे सौदो, किथे ज्वेलरी, किथे कुझु, किथे कुझु, किथे इलेक्ट्रॉनिक, किथे कुझु ॾिसंदो पियो। ऐं हर जगह हर दुकान एतिरो त ख़ूबसूरत ठहियल हो, एतिरो त बहितरीन ठहियल हो, एतिरो में चीज़ूं रखियूं जो हिकु खे ॾिसंदो पियो। पर जीअं हू रस्ते सां वञे पियो, रस्ते सां वेंदे हिकिड़ो दुकान हो जेको ॿाहिरियों ॾिसण में झाके थो खाली लॻे पियो, उनमें कुझु ॾिसण में न पियो अचे। पर उनजे मथां जेको बोर्ड लॻल हो, उनखे ॾिसी करे ॿियनि खे दुकाननि खे ॾिसे, वरी उनजे बोर्ड खे ॾिसे, वरी बीह रहे, वरी बोर्ड खे गौर सां पढ़े। एॾो कुझु लॻेसि बि न, लेकिन जेको दुकान ते बोर्ड लॻल हो उहो हिनखे वरी वरी बीहारे पियो छॾे। यार ॾिसण में अचे बि नथो, एतिरो कुझु आहे बि न, लेकिन वरी दुकान जे बोर्ड ते लॻल। छाकाणि दुकान जे बोर्ड ते लिखियल हो भॻवान जो दुकान। हाणे बाक़ी सभिनी कंहिंखे मिर्चनि, कंहिंखे कपिड़े स्टोर, कंहिंखे कुझु सभु लिखिया पिया, कंहिंखे सौदे जो, कंहिंखे किराने जो, कंहिंखे इलेक्ट्रॉनिक जो, कंहिंखे ज्वेलरी जो, सभु ॾाढा लिखियल आहे। हे वरी से भॻवान जो दुकान, ईश्वर जो दुकान। हाणे हिन भॻवान दास जो दुकान लिखियल हो, न ईश्वर लाल जो दुकान लिखियल हो। हलो उहो लिखियल हुजे तॾहिं बि छॾे करे हलियो वञे, लेकिन लिखियल बि हुयो भॻवान जो दुकान, ईश्वर जो दुकान। हे वरी बि रहियो, वरी चए ठीकु आहे, ॾिसां भॻवान जो दुकान बि छा कंदो आहे, अंदरि वञा। हे उन दुकान में अंदरि हलियो, ॿाहिरियों दुकान हो, उनजे अंदरि वरी ॿियो दरवाज़ो, हिन दरवाज़ो खोलियो,
अंदर हलियो पियो। अंदर जीअं दरवाज़ो खोलियो, एॾा एॾा ख़ूबसूरत सामान रखिया, एतिरो सभु कुझु रखियो, अहिड़ियूं अहिड़ियूं अजीब चीज़ूं बहितरीन सुगंधित रखियूं, जंहिंजो दिमाग़ खड़को चए अंदर त घणो कुझु आहे, दुकान में आहे छा जो? हिकु हिकु चीज़ कहिड़ी थिए? हा ख़ूबसूरत ॾाढी चीज़ पई आहे, जंहिं हिकु चीज़ सॼे घर खे रोशन करे छॾे, हिकु चीज़ घर खे सुगंधित करे छॾे, हिकु चीज़ में हो आनंद ख़ुशी ॾिसंदो पियो वञे। कंहिं ते गुल चढ़िया पिया आहिनि, कंहिं में अतुर जी ख़ुशबू पई ईंदी आहे, कंहिं में कुझु थो अचे। हे सभिनी चीज़ुनि खे ॾिसंदो आयो, छा आहे हे ॾिसे पियो यार मां वठां त छा थींदो। त एतिरे में हिकिड़ो दुकानदार जेको थिए इहो दुकान हलाए पियो, उहो ईंदे आयो, हिन चयो कोई आहे शायदि, हिननि खां पुछो, चयो दुकान जी चीज़ूं ॾाढियूं सुठियूं आहिनि, एॾियूं ख़ूबसूरत आहिनि, तंहिंजे करे इहे मां वठी सघां थो? हा बिल्कुलु, जेको तोखे दुकान मार्केट में दुकान ज़ाहिर ॾियण जे लाइ आहे, बाक़ी आहे छाजे लाइ? न त दुकान खुलियल छो हुजे हा? जेकॾहिं उहे न हलनि दवायूं त दवायूं सब्जियूं कुझु बि जेको हूंदो आहे दुकान, कपिड़ो कुझु बि हल, उहो जहिड़ो दुकान हूंदो ज़ाहिर ॾियण जे लाइ हूंदो, न त छो थींदो? चए मां कुझु बि वठी सघंदो आहे? चए बिल्कुलु। चए पहिरियों मूंखे ॿुधाए आहिनि छा छा, एॾियूं ख़ूबसूरत चीज़ूं रखियूं नी, मूंखे इहे ॿुधाए। ऐं चयुसि हे जेका पहिरीं चीज़ रखी आहे इहो आनंद आहे, ॾाढी ख़ूबसूरत चीज़ रखी, मतिलबु गुल चढ़िया पिया, एतिरी वॾी चीज़ बहितरीन, चए आनंद आहे, इन करे चए वठी सघबी आहे? चए हा बिल्कुलु। चए पोइ जेके चीज़ूं आहिनि जी रक़म छा आहे? चए न हिते जेको वठे हर चीज़ त फ्री में ॾींदा, पैसो बि न आहे, हिन खे ॾाढी ख़ुशी, मां वठी बि सघां थो, पैसा बि न लॻंदा। वरी ॿी चीज़ पुछे, चए हे छा आहे? चए इहा दया आहे। हिन ॾिठो ॾाढो ख़ुशी थी। वरी वियो टी पुछेसि, चए हे छा आहे? चए इहा तपस्या आहे। वरी चौथी पुछेसि, चए हे छा आहे? चए इहा हमदर्दी आहे। वरी ॿी चीज़ पुछेसि, चए हे छा आहे? चए इहा शेवा आहे। वरी अॻिते हलियो, एॾियूं एॾियूं ख़ूबसूरत चीज़ूं, एतिरियूं रोशन सुगंधित चीज़ूं पियूं लॻनि, हिकु हिकु चीज़ खे ॾिसी ॿियो पियो भुलिजी वञे भई एतिरो छा आहे। वरी पुछेसि हे छा आहे? चए प्रार्थना आहे। वरी अॻिते वधियो, वरी पुछेसि छा आहे? चए इहे सतकर्म आहिनि। वरी अॻिते वधियो, चए हे छा आहे? चए इहो नाम सिमरन आहे। हर चीज़ एॾी एॾी ख़ूबसूरत सजल रखी थी। वरी अॻिते वधियो, चए हे छा आहे? चए विवेक आहे, ज़मीर आहे, जेको पंहिंजो पाण खे पूरो हलाए। चए बहितरीन। वरी अॻिते वधियो, चए हे छा आहे? चए इहा प्यार आहे, इहो प्यार आहे जेको वधे। वरी अॻिते वधियो, चए हे छा आहे? इहो सिक आहे। वरी वधियो, चए हे छा आहे? चए मोहबत आहे। हर चीज़ सभु चीज़ूं ॾिखे थो पियुसि। वरी पुछेसि हे छा आहे? चए इहो परोपकार आहे। वरी अॻिते वधियो, चए हे छा आहे? चए इहो सचाई आहे। वरी सॼो दुकान घुमे पियो, एॾियूं एॾियूं चीज़ूं खे भले पियूं। वरी पुछेसि हे छा आहे? चए इहा ऑनेस्टी आहे, ईमानदारी आहे। हिकु हिकु चीज़ ॾिसंदो पियो वञे, हिकु हिकु चीज़ जे अखियुनि खे एॾो भाए पई, हिनखे इहो बि लॻे पियो एॾियूं वॾियूं चीज़ां, एॾो वॾो सभु कुझु, ऐं सभु चीज़ूं आहिनि बि फ्री में। पोइ हिन खां पुछे, हाणे सभु चीज़ूं काफ़ी चीज़ूं रखियूं, हर चीज़ हुनखे ॿुधाईंदो आयो। जब साहब ॿुधाए करे ॾिसी करे जहिड़ियूं चीज़ूं आयो, उनखे चए यार जेको आहे त
मूंखे चीज़ूं खपनि इहे मूंखे ॾे कुझु बि करे तूं जेको चवे मां चवंदा असां वटि सभु चीज़ूं फ्री जूं ॾे जेको ई थी चवे चए सभु मूंखे ॾींदे चए हा चए जहिड़ी ख़ूबसूरत चीज़ूं नी न हक़ीक़त में पंहिंजे लाइ त वठां पर घर वञा ऐं एॾी ख़ूबसूरत मूंखे ॿार चवनि घर वारी चवे भाउ वारा चवनि सभिनी जे रिश्तेदार चवनि भई छड़ो वञी करे पंहिंजे लाइ वठी आयो आहियां असांजे लाइ न वठी आयो आहियां इहा बि चङी ॻाल्हि कोन्हे पाण में रवाज आहे जॾहिं ॿाहिरि वेंदा आहियूं ॿियनि जे लाइ बि कुझु न कुझु गिफ्ट वठी ईंदा आहियूं जॾहिं एॾा ख़ूबसूरत मां पंहिंजे घर लाइ पाण लाइ वठी वञा ऐं मूंखे ॿार पुछनि मूंखे रिश्तेदार पुछनि दोस्त पुछनि मूंखे सभिनी खे ॾियणा पवंदा आहिनि इन करे मां पंहिंजे लाइ तूं ॾे पर मूंखे ॿियनि जे लाइ खपे उहो मां छा कयां चए न तूं जंहिंजे लाइ चवे मां ओतिरा ॾियां हिक हिक लाइ जेतिरा तूं चवे त भई न थोरे आहे जेको ई तूं चवे मां तोखे ओतिरा ॾियां मुंहिंजो तूं सभिनी लाइ छा चए मुंहिंजा दोस्त रिश्तेदार साथी प्यार वारा मोहबत वारा ॿार मूंखे सभिनी लाइ घर वारनि मिटनि जे लाइ खपंदो आहे चए जेतिरा चवे हिन पंहिंजी पूरी लिस्ट ठाही एतिरा ॼणा असांखे मुंहिंजो दोस्त रिश्तेदार साथी सभई लिखंदो वियो उनखे चए यार चीज़ूं सभु एॾियूं सुठियूं नी हक़ीक़त में मुंहिंजी दिलि थींदी आहे जेतिरियूं चीज़ूं इहे सभई मां वठिया आहिनि मां उन जे लाइ बि इहे सभई चीज़ूं ओतिरियूं ओतिरियूं वठिया पोइ तूं सभु लाइ मूंखे ओतिरियूं चीज़ूं ॾींदे मुंहिंजो हा जंहिंजे लाइ तूं जेतिरियूं चए मां तोखे सभु ॾेई छॾां हिनजी खोपड़ी पई घुमे हेॾो सारो दुकान एॾियूं सारियूं चीज़ूं एॾियूं सारियूं ॻाल्हियूं सो बि सभु फ्री में ॾींदो पिया आख़िर सभु ॻणे करे ऑर्डर ॾिनो चए हेतिरा दोस्त रिश्तेदार सभु आयूं मूंखे एतिरियूं चीज़ूं इहे सभु हिक हिक जे लाइ पैक करे ॾे सभई चीज़ूं जेके बि आहिनि मुंहिंजो ठीकु आहे पोइ पंहिंजे ॾाबिन में थो जीअं वेठो मुंहिंजो मां पैक करां जंहिं पैक करे खणी आयो पोइ हेतिरो हेतिरो दॿा जेतिरा हुन चएसि एतिरा एतिरा दॿा सभिनी जा खणी आयो चए सभु चीज़ूं थी हिक हिक जे लाइ जेतिरो वठे हिकु हिकु चीज़ एॾी वॾी तूं हेतिरे दॿे में मूंखे दॿो ॾींदो पिया मूंखे उहो सभई चरियो सम्झा छा कंदा तूं मूंखे चरियो कयो उहे जेको चरियो करे ॾे हिकु हिकु चीज़ एॾी वॾी एॾी ख़ूबसूरत एॾो सभु कुझु एॾी सुगंधित तूं मूंखे हेतिरो दॿो थो ॾेई छॾे इन करे इन में छा ईंदो दॿे में ऐं चवंदा आहिनि सभु चीज़ूं पयल बि आहिनि जेको जेको मां तोखे ऑर्डर ॾिनो आहे माना बिना पैसे में सभु इहो मिलंदो चए न मां तोखे सभु चीज़ूं ॾिनियूं जेके बि आहे इन में सभु पयल आहिनि चए में सभु कीअं पयल आहिनि चए छा आहे न हे भॻवान जो दुकानु आहे हिते जेको बि ईंदो आहे उनखे असां उन चीज़ जो ॿिज ॾींदा आहियूं असांजो कमु खे ॿिज ॾिया बाक़ी पोखणु संभार करणु वॾो करणु उनखे ठाहिणु इहो त हर को पंहिंजे घर में पंहिंजे अंदरि में पाण बचाईंदो जो वॾो वणु थींदो न बहितर थींदो पंहिंजो सभु कुझु पाए थींदो तंहिंजे करे मालिक पंहिंजी रहमत कई आहे उन पंहिंजी आशीष ॾिनी आहे उन असांखे इंसान बणायो आहे उन असांखे ॿिज ॾेई छॾियो उन असांखे पंहिंजो ॿिज ॾेई छॾियो असांखे इंसान बणायो लेकिन हाणे असांखे ॾिसणो आहे त असां इंसान केतिरा असां में उहो प्यार मोहबत इंसानियत खूबसूरती बेहतरी चंगाई हमदर्दी नाम ध्यान सिमरन जाप सच्चाई ऑनेस्टी उहे इंसानी गुण उहे ईश्वरी रहमतूं उहे असां में केतिरियूं आहिनि असां सभु चाहींदा त आहियूं असांखे सभु कुझु हुजे असांजो नालो हुजे असांजो शान हुजे असांजो मान हुजे असांखे सुकून हुजे
असांखे मुस्कुराहट हुजे, असांजे मालिक जी रहमत हुजे, उनजी आसीस हुजे, असांजो सिमरन हुजे, सत्कर्म हुजनि, हर को असांखे चङो सम्झे, असां सभु चाहींदा। वो ॿिज मालिक असांखे ॾिनो आहे, इहा चाहत असां सभिनी जी आहे। असल चीज असां उन ॿिज खे वधायो केतिरो आहे, उनखे पाणी खाद केतिरो ॾिनो आहे, उनखे ज़मीन में उगायो केतिरो आहे। छाकाणि त इंसानियत में उन मालिक जी रहमत में असां ॾिसंदासीं, उते हमेशह इंसानियत में चङियूं चीज़ूं ईंदियूं आहिनि। हर चङी चीज, हर बहितर चीज जो ॿिज थींदो आहे, ग़लति चीज जो ॿिज थींदो ई न आहे। असां चऊं न ग़लति चीज, उनजो ॿिज थींदो ई न आहे। सार, निफ़रत, क्रोध, जलन, हवस, हसद, अहंकार, झगड़ो, पिटको, ये जेके बि आहिनि, इन जो ॿिज थींदो ई न आहे, काथे बि न थींदो आहे। जीअं असां ज़मीन पोखींदा, इंशाअल्लाह तव्हां सभिनी जो वास्तो आहे, सारियुनि में ॿियनि में सभिनी जो पोख आहे, हर चीज फसल थींदो आहे। जेको क्रॉप थींदो आहे, जेको बि पोखबो आहे, भई सारी हुजे, कणिक हुजे, चणो हुजे, कमंद हुजे, कुझु बि हुजे, जूअर हुजे, बाजरी हुजे, जेको बि कुझु थींदो हुजे, उन्हनि सभिनी जो ॿिज थींदो आहे। लेकिन जेको ॿिज पोखबो आहे, उहो कंहिं न कंहिं फसल जो, कंहिं न कंहिं अन्न जो पोखबो आहे। लेकिन कई गुना वधीक उते गंदो गाह पैदा थींदो आहे, गंद पैदा थींदो आहे, किचिरो पैदा थींदो आहे, उन ॿिज खे खाइण जी कोशिशि कंदो आहे, सिले खे खाइण जी कोशिशि कंदो आहे। लेकिन अॼु जेके गंद पोखियो आहे, उन गंद जे लाइ, गाह जे लाइ कंहिं ॿिज विधो आहे, करे पंहिंजो पाण पैदा थींदो आहे। अञा उहो फसल खे बचाइण जे लाइ उन्हनि खे बाहि ॾियणी पवंदी आहे, उनखे साड़णो पवंदो आहे, उनखे पाड़ो कढणो पवंदो आहे, उनखे दवाइयूं ॾियणियूं पवंदियूं आहिनि, भई जीअं न हुजे त जान छो ॾे। हमेशह गंद खे कढियो वेंदो आहे, चङी चीज उन अन्न जी संभाल कई वेंदी आहे। उनखे ॿिज बि ॾिनो वेंदो आहे, उनखे खाद बि ॾिनो वेंदो आहे, उनखे हार बि ॾिनो वेंदो आहे, उनखे पाणी बि ॾिनो वेंदो आहे, उनखे पखियुनि को, पशुनि को बचायो बि वेंदो आहे, उनखे चोरी को भी बचायो वेंदो आहे, उनखे सड़न को भी बचायो वेंदो आहे, हर चीज कही वेंदी आहे। पर हर गंदी चीज को उनको बचाइण जी कोई, जेका गंदी चीज थोड़ी उगे, उनखे साड़े करे ॿाहिरि करबो आहे, या पाड़ो पटे करे ॿाहिरि करबो आहे। लेकिन वो पैदा पंहिंजो पाण थींदी आहे, उनखे पैदा न करणो पवंदो आहे। पर जेकॾहिं इहा हूंदी तो चङी चीज खे खाई वेंदी, उनजो सॼो अन्न जो खाई वेंदी, उनजी ताक़त सॼी उनजी खाई वेंदी। जेको ॿिज, खाद, पाणी जो जेको गंदो गाए, उहो सॼो पी वेंदो, चङे खे कुझु मिलंदो ई न। चङे खे बचाइण जे लाइ गंद खे कढियो वेंदो आहे, कॾहिं गंदे खे बचाइण जे लाइ चङे खे कढियो आहे। इहा चङे खे बचाइण जे लाइ असां कॾहिं गंदे खे छॾे बि न, भई सदा वधे पियो, असांजो कोई फ़र्क़ु न पवंदो, ओॾी महिल गंद सॼो वधी वेंदो, फसल सॼो हेॾे होॾे थी वेंदो। साॻे नमूने उन मालिक, उन ईश्वर, उन प्रभु असांखे इंसान बणाए करे चङाई जा सभु ॿिज ॾेई छॾिया। इन करे असां सभु कुझु चाहींदा, छाकाणि उन ॿिज असांखे सभु ॾिना नी। सच्चाई जो, पवित्रताई जो, इज़त जो, मान जो, शान जो, नेम जो, ध्यान जो, सिमरन जो, सिक जो, हुब जो, हमदर्दी जो, प्यार जो, मोहब्बत जो, ज्ञान जो, ध्यान जो, विवेक जो, ज़मीर जो, सच्चाई जो, पवित्रताई जो, उहे सभु ॿिज चङाई जा असां में पिया आहिनि। ऐं असां सभिनी जी चाहत हूंदी आहे असां में सभु हुजे, पर उन ॿिज खे असां जीअं थोरो चाहींदा आहियूं, जीअं ईंदो आहे तीअं गंदो गाह पंहिंजो पाण पैदा थी वेंदो आहे, उनखे पोखणो पवंदो आहे।
हसद सार जलन क्रोध ब्याई द्वैत भाव अहंकार वॾाई तकबुर ग़लति उथी वेठी ग़लति खाधो पीतो पोइ सभु असांखे गंदो गाह खणंदो वेंदो जेको बि आहे। तंहिंजे करे असांखे पंहिंजे जीवन मां उन चङाई खे बचाइण जे लाइ ख़राबी खे कढणो पवंदो आहे। जेकॾहिं उनखे कंदा आहियूं असां चमकी करे उथंदा आहियूं, सभु कुझु पाए करे उथंदा आहियूं। जेकॾहिं उन पंहिंजे अंदरि मुंहिंजो जेको गंद पंहिंजो पाण पैदा थींदो आहे उन खे न कढंदा आहियूं त पोइ अंदरि सॼो गंद फैलिजी वेंदो आहे जेको चङे खे धिके करे ख़तमु करे छॾींदो आहे, साड़े करे ख़तमु करे छॾे। तंहिंजे करे असांजे जीवन में सभु हुजण जे बावजूदि चङाई जी जॻह ते मंदाई अची वेंदी आहे, छाकाणि त पंहिंजो पाण पैदा थी वेंदी आहे। असां पैदा कोन्हे कई, थी वेंदी आहे। प्यार जी जॻह ते निफ़रत अची वेंदी आहे, सिदक जी जॻह ते घृणा अची वेंदी आहे, सचाई जी जॻह ते कूड़ अची वेंदो आहे, नाम ध्यान सिमरन जी जॻह ते असांखे ग़लति ख़्याल अचणु शुरू थी वेंदा आहिनि। जीअं वहींदा ईमानदारी जी जॻह ते असांखे ग़लति भाव अचणु थींदा आहिनि। मूंखे ॿुधणो आहे, मूंखे कुझु बि करणो, मां पंहिंजी पूराई कीअं कंदुमि। ऐं निवड़त ऐं बहितर हलण जी जॻह में असां में अहंकार अची वियो आहे। कंहिंखे ॾिसी करे ख़ुशि थियण जी जॻह ते असांखे साड़ ऐं जलन पैदा थींदो आहे। इन करे असां सभु कुझु चङो चाहींदे जेको असां गंद खे न करंदा आहियूं, इन करे चाहींदा चङाइयूं पर थी उबतो वेंदो आहे। ऐं पोइ जेका असां महिनत कंदा आहियूं उनमें असां कोई कमी न छॾींदा आहियूं। असांजी महिनत हुजे, असांजो दिमाग़ हुजे, असांजूं कोशिशूं हुजनि, असां सिखंदासीं, पंहिंजो कारोबार कंदासीं, घर हूंदासीं, परिवार में असां केॾी महिनत कंदा आहियूं, केतिरो कुझु ठाहींदा आहियूं, पर जेको असांजी सोच उबती थी वेंदी आहे, असां पोइ जीअं ई जेतिरी महिनत कंदासीं, कोशिशि कंदासीं, सभु असांजी उबती थियणु शुरू थी वेंदी आहे। जेको असांखे सभिनी घर वारनि सां ॿियनि सां प्यार प्रेम सां गॾिजी करे खाइणो आहे, उते असांजा खाधा पीता उबता थी वेंदा आहिनि। जेको असां सभु चाहींदा आहियूं घर में प्यार ऐं मोहबत सां ॻाल्हायूं, उनजी जॻह ते हिकु ॿिए खे असां अखियूं ॾेखारणु शुरू कंदा आहियूं, यखियूं ॾियणु शुरू करे ॾींदा आहियूं। थोरी थोरी ॻाल्हि ते असां क्रोध करणु शुरू करे ॾींदा आहियूं। जंहिं कमाई सां असां पंहिंजे घर खे ठाहियूं वसायूं, उते असां निफ़रत ऐं सार खां सवाइ कुझु बि न ॾेई सघंदा आहियूं। सभु कुझु करण जे बावजूदि असांजो सभु कुझु उबतो थी वेंदो आहे, छाकाणि त असांखे ॿिज त मिलियो ऐं ॿिज ते असां गंद कढियोसीं, न गंद खे वधणु ॾिनोसीं। पोइ इहो महिनत जी जेका बि असां कोशिशि कईसीं, उनखे पाणी खाद जेका महिनत कईसीं, कोशिशि कईसीं, संभाल कईसीं, दिमाग़ हलायोसीं, उहो सॼो खाधो पीतो जेको बि उनखे ॾिनोसीं, उन सां गंदो गाह पैदा थियो अंदरि में, असांजे अंदरि में विकार ऐं वासनाऊं पैदा थियूं, असांजे अंदरि द्वैत भाव पैदा थियो, साड़ चलन पैदा थिया, ऐं असांजे अंदरि जो गंद एतिरो वधी वियो जो ॿिज खाद सॼो गंद खे मिलंदो रहियो, ऐं असांजो निफ़रत साड़ जलन वधंदी रही। तव्हांजो लॻो ईअं असां सभु कुझु कयोसीं, आख़िर में सम्झ में ईंदा छड़ो साड़ ऐं जलन खां सवाइ कुझु न कयो। सॼो घर, पंहिंजो परिवार, मुआशिरो, माहौल सॼो तबाह करे रखी छॾींदा। तंहिंजे करे असांखे उन ईश्वरी दुकान वांगुरु पंहिंजे जीवन खे ख़ूबसूरत बणाइणो आहे, पंहिंजी ज़िंदगी खे सजायो करणो आहे, घर परिवार माहौल खे। जॾहिं त असां ॾिसंदासीं, असां सभु केॾो चाहींदा आहियूं, केॾी कोशिशि कंदा आहियूं, असां कॾहिं सोचियो आहे
लेकिन असां ॿिज छा, असां ॿिज खे वधेंदा बि केतिरे हूं, पर थोरे गंद जे करे असां सभु कुझु साड़े छॾींदा। जीअं हू शहंशाह सतगुरु साईं सतरामदास साहिब जो मिसाल आहे। हिकिड़ो परिवार उन जी दामन में आयो, जैसे असांजे घर में रोज झगड़ो, रोज पिटको, रोज हिक ॿिए खे लफ़्ज़, कॾहिं कॾहिं हथ खईंदो आहे, कॾहिं कुझु थींदो आहे। इन करे गंदी उथी वेथी खाधो पीतो सभु कुझु कोल थियो, हली चली सॼी उबती। त जो जेकॾहिं हक़ीक़त चऊं घर में नर्क ॾिसणो हुजे त असांजो घर आहे। ऐं इन करे घर में दुख दर्दिड़ता तकलीफ़ भाग नसीब सभु रुसी विया। तंहिंजे करे आसीस करो त छा कयूं, त पाण फाथाऊं जी ज़िंदगी हिकिड़ी ॾाढी ॾुखी थी पई आहे। तॾहिं साईं खेलिया चई इहे छो थिए थो, त हर कंहिं पंहिंजी पंहिंजी ॻाल्हि कई, जेके बि हुया। त साईं जेके तव्हां ॻाल्हियूं करो था उहे उबतियूं पर तव्हां आयो सभई ॾाढा सुठा, आयो सभु तव्हां ॾाढो सुठा, तुम थोरी थोरी कमी आहे, छड़ो ॿियो कुझु बि न आहे। तव्हां घणा चङा हो, छड़ो थोरी कमी अथव, उहो सही करो, उहा सही करो, तव्हांजो सॼो घर सही थी वेंदो। चयो साईं छा करूं, जीअं चओ। चए हाणे जेको बि घर में क्रोध करे, साड़ करे, जेको जीअं करे, ओड़ी मां तव्हां जूं चङाइयूं ॾिसो, हिन में चङाइयूं कहिड़ियूं, बसि उन जूं चङाइयूं यादि करो। जेको विड़े, जेको झगड़ो करे, जेको पिटको करे, बसि उन जूं चङाइयूं छड़ो ॾिसो केतिरियूं ॾींहं, उन ते चङाइयूं ॻोल्हियो। उन चयोसीं अॼु जेके चङाई थी, असां हिक ॿिए खे ॾिठी त कोन्हे, पर तव्हां चओ था जीअं चओ। ऐं सभु आशीर्वाद वठी करे हलिया विया। त जीअं घर विया तो जीअं थोरो वक़्तु गुज़रियो, अञा कुदरती ज़ाल वेठी रोटी पचाईंदी ऐं मुड़ुस जीअं ॿारो आयो, जीअं आयो तो कंहिं ॻाल्हि ते कावड़जी आयो, कंहिं ॻाल्हि ते गुस्सो, जीअं आयो थोरो घर जो रवाज हो, अची करे कंहिं ऊंध ते कंहिं ॻाल्हि ते अची करे शुरू थी वियो, जेको वणियोसि ॻाल्हाए पए। तो जीअं जीअं ॻाल्हाए पियो तीअं तीअं हे मुस्कुराएसि पई, हे खिलेसि पई, कुझु न चएसि, न त अॻे पाण हिक ॿिए सां विड़ी पवंदा बिल्कुलु, हिकु लफ़्ज़ ते 12 ॿुधणा पवंदा कंहिंखे बि, जो आमतौर थींदो पियो आहे। घर में हुजे हिकु चवे, उनजो हिकु लफ़्ज़ पूरो न करंदासीं, 12 पंहिंजा ॿुधाए छॾंदासीं, इहो असांजे घर घर में रवाजु हूंदो आहे, ॿिए जी ॻाल्हि ॿुधबी कोन्हे। पर उहा ईंदी ॻाल्हि जेका आहे, छड़ो की मुस्कुराए पई, खिले पई। त हिनखे सिधी सी ॻाल्हि आहे, कोई कुझु चवे गुस्से में हुजे, अञा खिलजे त साम्हूं वारे खे त ॿी चढ़ी वेंदी आहे, हुनजो अञा ॾंद टड़े थी, अञा खिले थी, जेको आहे तोखे गुस्सो अञा वधियो। पर उहो हिन मुस्कुराए पई, कुझु न चएसि। आख़िर जे महिल हिन बि ॻाल्हायो, वरी उहो मुस्कुराएसि पई, वरी चएसि पई ठीकु आहे। उन पुछियोसि चए भई तूं जेको जे खिलंदी पई आहे, मुस्कुराईंदी छो? चए ॾिसो न, पाण सचे साईं ॾे हलियासीं, उन हुकुम कयो त जेको बि गुस्सो करे, कावड़ करे, ग़लति करे, तव्हां उनजूं चङाइयूं यादि करो। इन करे मां तुंहिंजूं चङाइयूं यादि करे खिलियमि पई। चए कहिड़ी चङाई यादि कई मूं, छा हुयो गुस्से जी ॻाल्हि? चए इहो ई भई सुबुह जो तव्हां सवेर निकिरो, सॼो ॾींहुं महिनत कयो, हॾु हणो, सॼो ॾींहुं न गर्मी ॾिसो न सर्दी ॾिसो, हिकु हिकु सां मथो मारी, हिकु हिकु सां हलनि, हिकु हिकु चीज़ दुकान खोलो बंदि करो, सॼो को ॾींहुं तराज़ी हुजेव, वाल हुजेव, कुझु बि हुजेव, सदाई तव्हां हलो, एॾी महिनत करो ऐं थकी टुटी शाम जो अचो। पर जेको बि कुझु कमायो, एॾा पघर ॻारियो, दिमाग़ ॻारियो, कुझु बि करो, अखियूं विञायो, जेको ई कुझु कयो, पर तव्हां पंहिंजे लाइ कंदा छा? जेको बि कुझु आहे, जेको ई आहे कमाए करे घर खणी ईंदा, पंहिंजे ॿारनि खे, असांखे, सॼो असांजे लाइ कंदा।
जेको आहे पंहिंजे घर खे ठाहींदव तव्हांखे हे महिल पंहिंजे नसीब में थियो छा आहे। कॾहिं कॾहिं कपिड़ा बि तव्हांजा असर थींदा आहिनि त उहे बि यादि कोन हूंदा अथव। सदाई कंहिं महिल पघर में महिल कीअं तव्हांजी हालत छा हूंदी आहे। जेकॾहिं माण्हू एतिरी महिनत करे एतिरो सभु कुझु ॿियनि जे लाइ करे एतिरो घर में ठाहे पंहिंजो जीवन सॼो ॾेई छॾे ज़िंदगी में कुझु करे ई न। जेकॾहिं थोरो कंहिं महिल गुस्सो आयो बि सही कंहिं महिल माण्हू अहिड़ी त कहिड़ो फ़र्क़ु पवंदो आहे। साईं जन एॾियूं चङायूं त पोइ ठीकु आहे थोरे गुस्से जी कहिड़ी वरी ॻाल्हि आहे। इन करे मां मुस्कुरायूं पई खिलनि पई कहिड़ी ॻाल्हि आहे। सभु कुझु असांजे लाइ कंदा अॼु आहे। ऐं जीअं हिन जे लफ़्ज़ उन बुर्स ॿुधा हो बिल्कुलु चुप थी वियो ख़ामोश थी वियो। उनखे ॿियो को लफ़्ज़ ई न हो जेको हिन सां ॻाल्हाए सघे। चयोमांसि जे एतिरे चवण खां पोइ एतिरे करण खां पोइ मुंहिंजी एॾी तारीफ़ एतिरो सभु कुझु करे थी तव्हांजी ज़िंदगी में आहे छा सभु कुझु असांजे लाइ त आहे त कयो छा आहे। सो एॾी पॉज़िटिव सोच एॾी बहितर वीचार तो थो थियणु लॻो। ऐं जीअं वरी ॿ टे ॾींहं गुज़रिया कुदरती ऐं घर में कंहिं ॻाल्हि ते हिनजी घरवारी खे गुस्सो लॻो। उन्हनि खे ॻाल्हाइणु शुरू कयो हिन चवणु शुरू कयोसि। उहा जीअं पहिरियों हो खिले पई हाणे उहा बि ईअं खिलेसि पियो। उहा बि मुस्कुराएसि पियो जेको हे चवे पई। हुन पुछियोसि की मुंहिंजी ॻाल्हि ॿुधे थो अञा ताईं खिलंदो वेंदो आहे। चए तूं मूंखे पाण सच साईं जी यादि ॾिनाई भई जंहिं वक़्तु गुस्सो अचे क्रोध अचे साड़ अचे ओॾी महिल चङाइयूं ॾिसो। पोइ ज़ाल चुसे तूं मां में कहिड़ी चङाई थिए चई मां तोखे पूरो कयो आहे। छॾे सॼो ॾींहुं जेको बि आहे सॼो घर तव्हां ठाहियो ॿार तव्हां पालो। असांजा जहिड़ा कपिड़ा हुजनि गंदा हुजनि मंदा हुजनि ख़राबु हुजनि सभई तव्हांजे हवाले उहे करो। ॿारनि जो सॼो गंद किचिरो कपिड़नि भरियल हुजे सॼो तव्हां सेट करो। सॼो झाड़ी ॿुहारी सभु कुझु कयो। जॾहिं तव्हां रोटी पचाईंदी हो उन वक़्तु पंहिंजो पाण खे ॾिसो सही। असां ॾे कॾहिं गरम फुल्को अची वेंदो आहे उनखे बि हथ न लाहे सघंदा उनखे बि चीरे रखंदा भई थधो थिए पोइ हथ लाहियूंसि। कोई गरम कचौरो खंदो आहे खणी बि न सघंदा आहियूं। असांजी इहा हालत हूंदी आहे। अञा कुझु ॻाल्हाईंदा आहियूं। तव्हां जंहिं महिल रोटी ते वेहंदी हो फुल्कनि ते तव्हांजो हथु तए ते घुमंदो पियो हूंदो आहे। सॼो हथु ईअं जलंदो पियो हूंदो आहे ॼण बाहि जे ॻोले में। अञा कंहिं महिल कोई लकड़ी हेॾे होॾे थींदी आहे बाहि सही न ॿरंदी आहे हथ सां आङुर खणी अंदरि पंहिंजो हथ बि बाहि में विझी छॾियो। जॾहिं सॼो जीवन तव्हां पंहिंजो ॾेई छॾंदव पंहिंजो पाण खे असांजे करे बाहि में जलाए छॾींदो पंहिंजी ज़िंदगी ॾेई छॾींदो सॼो गंद किचिरो सॼो तव्हां कंदो सभु तव्हां संभालो इज़त मान तव्हां संभालो शान सॼो तव्हां संभालो। उथी वेठी पूरी करो सॼी पुगी तव्हां पूरी करो। जेतिरो तव्हां कंदा तव्हां त जीरे पाण खे असांजे लाइ जलाए रखियो आहे। बाक़ी पंहिंजो कयो छा थो। जेकॾहिं थोरो ॾींहुं ॿाहिरि ते कोई गर्मी चढ़ी बि सही थोरो ॻाल्हायो भई कहिड़ो फ़र्क़ु पवंदो आहे छा थींदो आहे कहिड़ी ॻाल्हि आहे। त जॾहिं हुन पंहिंजी ज़ाल खे औरत जा एतिरा गुण ॿुधाया एतिरियूं चङाइयूं ॿुधायूं त हुनजो चहिरो पंहिंजो पाण बहकी उथियो। चइनि मुंहिंजी हर थोरी थोरी हलजनि खे थोरो एॾो अहसासु हुन सच साईं जी रामा ॾियारियो आहे। माना जेको असांखे लॻंदो त सॼो ॾींहुं कंदियूं छा अथो छा हिनखे त इहो पतो आहे त जलाए रखियो आहे पोइ बि एतिरी उन माना असांखे बहितर सोच उन ॾेई छॾी आहे। हक़ीक़त में असां कंदा छा। ऐं जॾहिं घर जो माहौल उबतो हूंदो आहे त कुदरती हर चीज़ ॿारनि ते हिन ते सभिनि ते असरु पवंदो आहे। जॾहिं हिन जो पाण में झगड़ो घर में पिटको हूंदो जेको हुनजो पुटु हूंदो उहो बि ॾाढो ॾुखियो हूंदो। हुन करे वॾे जी इज़त कई न जेको ईंदो लफ़्ज़ ॻाल्हाए छॾंदो घर में विढ़णु मारणु खाधे ते हिन ते जेको ईंदो लफ़्ज़ ॻाल्हाए कॾहिं इज़त न कई हुई कॾहिं कंहिंजी बि। ऐं जीअं कुझु ॾींहं गुज़रिया उहो मालिक जी रहमत खे ठाहिणो हूंदो आहे त उहो सभिनि खे वरी रस्ते में ठाहींदो ईंदो आहे सभिनि खे गॾु करे हिकु भेरो चङो कंदो आहे। ऐं हिकिड़े जो पुटु जेको नौजवान हुयुसि सिधो अची करे माउ जी गोदी में वेही रहियो ॼाण एॾो माउ खे प्यार सां इज़त सां ॻाल्हाए पियो।
मुंहिंजी माउ कॾहिं सोचियो ई न भई ग़लति लफ़्ज़नि खां सवाइ कॾहिं कोई नालो ई न सॼो अथई। पहिरियों दफ़ो मुंहिंजी इज़त सां एतिरो ॻाल्हि कयो भई थियो छा आहे। हुन पुछियो तोखे छा थियो आहे अॼु? चवंदो मूंखे थियो कुझु न आहे, मुंहिंजो दोस्त हो, असां ॿई दोस्त हुआसीं। जीअं मां उबतो हुउमि त उहो बि मूंखां वधीक उबतो, ॿई हिकु जहिड़ा हूंदा हुआसीं, घर खे तपाए खयोंसीं। हाणे कुदरती घणे वक़्त खां पोइ असां मिलियासीं अॼु पाण में। पोइ उन मूंखे ॿुधायो चए तुंहिंजी माउ कीअं आहे? चए ठीकु आहे। मां तुंहिंजी कीअं आहे? चए न यार 4-5 महीना थी विया, कुझु वक़्तु थियो, 2-3 महीना थिया, मुंहिंजी माउ गुज़ारे वई आहे। पर हक़ीक़त में यार मुंहिंजी माउ मई न, हाणे मूंखे ॾाढो अहसासु थींदो आहे। तंहिंजे करे तूं पंहिंजी माउ सां हाणे ईअं न कर। मुंहिंजो छा थियो? मां हूंदो हुउमि न, जेॾो अरड़ो हूंदो, जेॾो ॾुखियो हूंदो हुउमि, कॾहिं माउ खे चङो लफ़्ज़ कोन ॻाल्हायो, कॾहिं धक कयां, कॾहिं कुझु कयो। उनजे बावजूदि मुंहिंजो रोटी खणी करे मुंहिंजे पोयां घुमंदी, कुझु खा। कॾहिं मुंहिंजा कपिड़ा हूंदा, चवंदा भाई तूं वॾो आहे, तोखे माण्हू ॾिसंदा छा कंदो, हर गंदा कपिड़ा लाहे करे मूंखे ज़ोरी पोयां पवंदी। जेको मुंहिंजे लाइ कुझु चवंदो हो तारीफ़ कंदी, भई जेको बि मुंहिंजो पुटु सुठो आहे चङो आहे, मुंहिंजे लाइ ग़लति ॿुधंदी न हुई। पर मूंखे जे 2-3 महीना थिया आहिनि, मुंहिंजी माउ मुई आहे, न को पुछण वारो आहे, न को ॻाल्हाइण वारो आहे, न को तकण वारो आहे, न को रोटी ॾियण वारो आहे। मुंहिंजी हालति अहिड़ा आहे जेके हिकिड़ो गंद ज़िंदगी मुंहिंजी हराम थी वई आहे, ॾाढो ॾुखियो थियो आहे। इन करे यार माउ जे हूंदे जेको बाद में जेको अहसासु थींदो आहे न, वञण खां पोइ असांखे पोइ पतो पवंदो आहे त माउ छा थींदी आहे। पर जेकॾहिं असां शुरू में माउ जी इज़त करूं न, असां पंहिंजे जीवन खे स्वर्ग बणाए छॾूं, हक़ीक़त में असांजी ज़िंदगी ऊंची थी। इन करे असां इंसान जेके बि आहियूं पछताए करे पोइ सुधरंदा आहियूं, पर पछताइण खां अॻु सुधरूं त असांखे कुझु न थींदो। ऐं जॾहिं हर कंहिं हिक ॿिए जूं चङायूं ऐं गुण खयां, तुंहिंजो घर एॾो स्वर्ग वांगुरु एॾो प्यार थी वियो, बिल्कुलु नरक को बदिलजी स्वर्ग बणिजी वियो। ऐं पोइ जॾहिं गॾिजी करे सच साईं ॾे आया, हुनखे ॿुधायूं अची, चयोसीं तव्हां जीअं चयो असां हिक हिक जा गुण ॾिसूं। हक़ीक़त में असांजो जीवन स्वर्ग थी वियो, असांजो घर भाग नसीब सभु खुलणु शुरू थी विया। तॾहिं सच साईं चयो कि हक़ीक़त में छा आहे, असां इंसान जेके बि आहियूं, असां सभु ॾाढा सुठा आहियूं, सभु चङा आहियूं, सभु बहितर। असां सभु कुझु हिक ॿिए जे लाइ कंदा आहियूं, पंहिंजे लाइ कयो छा आहे। औरत हुजे, मर्द हुजे, ॿार हुजे, ॿुढो हुजे, चङो हुजे, भलो हुजे, सभु ॼण जी भलाई लाइ, बहितरी लाइ कंदा आहियूं। पर असांजो जीवन ईअं हूंदो आहे जीअं असांजी सफ़ेद ड्रेस, जेका असांखो ग़लती थींदी आहे। ड्रेस इंसान खे पूरी सफ़ेद हूंदी आहे, पर कॾहिं कॾहिं उनखे थोरो को धॿो लॻी वेंदो आहे, हल्को सो नंढो, सिर्फ़ु धॿो निशान अची वेंदो आहे, बिल्कुलु नंढो। पर असां सभ जी नज़र सिर्फ़ु थोरे दॿे ते पवंदी आहे, सॼी ड्रेस ते न पवंदी आहे। जॾहिं त सॼी ड्रेस सफ़ेद हूंदी आहे, धॿो हिकिड़ो सुनो हूंदो आहे, असां धॿे खे ख़तमु करूं, पर असां सॼी ड्रेस खे छॾे करे छड़ो पंहिंजे धॿे खे ॾिसंदा रहंदा आहियूं, उनजी नज़र धॿे ते हूंदी आहे। तंहिंजे करे घर में, परिवार में, माहौल में, मुआशरे में, दोस्ती में, संगत में, नंढ वॾाई में असां सभु एतिरा चङा आहियूं, सभु चङो हलंदा आहियूं। पर कॾहिं कॾहिं कंहिं थोरो लफ़्ज़ ॻाल्हायो, कंहिं कुझु चयो, कंहिं जो कुझु ॿुधोसीं, असां उनजूं सभु चङायूं भुलिजी करे, सभु उनजूं चङायूं ख़तमु करे, बसि थोरे हिकिड़े लफ़्ज़ ते सभु कुझु पंहिंजो ख़तमु करे छॾूं, पंहिंजी ज़िंदगी हराम करे छॾींदा। असां घर में ॾिसंदासीं, असां सभु केतिरो प्यार सां हलंदा आहियूं, केतिरो मोहबत सां हलंदा आहियूं, केतिरो सुठो हलंदा आहियूं। लेकिन कॾहिं कोई हिकिड़ो लफ़्ज़ चवंदो आहे, हिकु लफ़्ज़ ॻाल्हाईंदो आहे, असां सम्झंदा आहियूं, असां कलाकनि जा कलाक, ॾींहंनि जा ॾींहं पंहिंजा लफ़्ज़ ॻाल्हाए करे ॻाल्हाइणु, ॿोलाइणु, तकणु सभु कुझु बंदि करे छॾींदा। अंदरि में साड़, निफ़रत, जलन, क्रोध असांखे एतिरो थींदो आहे जंहिंजो को अंदाज़ न आहे।
यानी हिकु कुछ सेकंडनि या कुछ मिंटनि जो झगड़ो या ग़लति सोच असांजा केतिरा सुठा ॾींहं ख़तमु करे छॾींदी आहे, साड़े छॾींदी आहे, अञा अंदरि में जलन पैदा थी। यानी कुछ मिंटनि जे करे असां एतिरा ॾींहं जलाए छॾींदा आहियूं, ख़तमु करे छॾींदा आहियूं। पर जेकॾहिं असां उन थोरनि मिंटनि खे थोरो संभाले वठूं न, असां केतिरा ॾींहं सुखिया रही सघंदा आहियूं, केतिरो ख़ुशि ऐं ख़ुशहाल रही सघंदा आहियूं, केतिरो मुस्कुराए सघंदा आहियूं। तंहिंजे करे असांजी मुस्कुराहट सड़ंदी न आहे, असांजूं ख़ुशियूं जलंदियूं न आहे, पर असां ख़ुशियुनि खे थोरे ग़लति लफ़्ज़नि जे करे पाण साड़े छॾींदा आहियूं, पोइ त करे छॾींदा आहियूं। असां हिकु लफ़्ज़ जे करे केतिरा ग़लति लफ़्ज़ ॻाल्हाईंदा आहियूं, छाकाणि हिकु ॿिज जे पोइतां सवें गंदे गाह जा ॿिज पैदा थींदा आहिनि, छिला पैदा थींदा आहिनि। तंहिंजे करे गंदे गाह जेको ॿिज न थींदो आहे पाण पैदा थींदो आहे, पर अन जा बहितर जा ॿिज थींदा आहिनि। साॻिए नमूने गुण, इख़लाक़, सचे साईं जी रहमत, आसीस, नाम, ध्यान, सिमरन, सच्चाई, पौतरताई, विवेक, इज़त, शान, मान, ये सभु असांजा ॿिज असां वटि आहिनि। सिर्फ़ु ॿिजनि खे बचाइण लाइ गंद खे कढणो पवंदो, छाकाणि जेको महिनत असां कंदा आहियूं, खाद, ॿिज, पाणी जेको अंदरि एॾी महिनत कंदा आहियूं, एॾी कोशिशि कंदा आहियूं, पंहिंजो पाण खे साड़े रखंदा आहियूं, पंहिंजा पघर कढी करे पूरो कंदा आहियूं, सॼो ॾींहुं महिनत कंदा आहियूं सभु, लेडीस, मर्द, ॿार, ॿुढा, पढ़ाई लिखाई कंहिं घटि कयो आहे अॼु ताईं। पर उनजे बावजूद असां जेको पंहिंजे अंदरि में जो गंद न कढी सघंदा उहो असांखे फ़ाइदो करे छॾींदो आहे। ऐं गंद जो हक़ीक़त में को ॿिज आहे ई न, छड़ो की पाड़ो करे कढी छॾियो आहे। असां कुझु सेकंडनि कुझु मिंटनि जो गोड़ पंहिंजे जीवन में जो कढी छॾियूं, बाक़ी सॼी मुस्कुराहट ऐं ख़ुशी ऐं ख़ुशहाली आहे सॼे घर में बि आहे छा, बाक़ी कुझु बचंदो ई न आहे। असां हिकु ॿिनि मिंटनि जे झगड़े लाइ एतिरा पंहिंजा ॾींहं विञाए छॾींदा आहियूं, एतिरा कलाक विञाए छॾींदा आहियूं, एतिरियूं ख़ुशियूं साड़े छॾींदा आहियूं। मुस्कुराहट जी जॻह ते असांजो मुंहुं केॾो गंदो थी वेंदो आहे, अखियूं जेके असांजूं ख़ुशी में हुजनि बहकनि, उहे असांजूं केॾियूं लाल थी वेंदियूं आहिनि, केॾो साड़ में भरिजी वेंदियूं आहिनि। असांजो अंदरि जेको सदाई बहके उहो क्रोध ऐं जलन मन छा थी वेंदो आहे। असांजी ज़बान जेको हिक ॿिए सां प्यार सां ॻाल्हाए, असांजो हिकु हिकु लफ़्ज़ ॿियनि खे साड़े रखंदो आहे, छाकाणि त असांखे ॿिज जी संभाल करणी आहे, गंद जी संभाल न करणी आहे। तंहिंजे करे सचे साईं चयो, जंहिं वक़्तु बि थोरो कुझु थिए उन धब्बे खे साफ़ करे छॾियो, सॼी ड्रेस खे ख़राबु न करो। असां हिकु धब्बे जे करे सॼी ड्रेस ख़तमु कंदा आहियूं, पर धब्बे खे ॾिसी करे ड्रेस खे भुलिजी वेंदा आहियूं। हक़ीक़त में जंहिं महिल धब्बो ॾिसण में अचे ओॾी महिल सॼी ड्रेस खे ॾिसूं, ऐं बाक़ी सॼी ड्रेस सफ़ेद आहे, हिकिड़ो धब्बो आहे, उनखे ख़तमु करे बाक़ी सॼो सफ़ेद हूंदासीं, मुस्कुराहट सां हूंदासीं, ख़ुशी सां हूंदासीं, बहितरी सां हूंदासीं। तंहिंजे करे ऐसे ॾे सुख सिमरन समारोह, असांजे जीवन में सुख हुजे, समृद्धि हुजे, ख़ुशी हुजे, ख़ुशहाली हुजे, प्यार हुजे, मोहबत हुजे, मालिक जी रहमत हुजे, नाम ध्यान हुजे, उन सचे साईं जो सिमरन हुजे, उनजी आसीस हुजे, जीवन केॾो बहकी उथंदो आहे। असांखे ॿिज जो दॿो त गॾु आहे ई आहे, असां ॿिज खे थोरो पोखियूं, बाक़ी त उन दुकान वांगुरु एतिरो अंदरि ख़ूबसूरत माल बणिजी वेंदो जंहिंजो को अंदाज़ ई न आहे। असांजे अंदरि में आनंद हूंदो, शांती हूंदी, सुख हूंदो, दया हूंदी, भाव हूंदो, सभु बहितर हलणु हूंदो, हिकु हिकु जूं आसीसां हूंदियूं, घर जी मोहबत हूंदी, सभु कुझु एतिरो चङो हूंदो जंहिंजो को अंदाज़ न आहे। असांजो हिकु हिकु घर स्वर्ग बणिजी वेंदो। असांजो जीवन असांखे अॻिते को स्वर्ग हुजे या न हुजे, असांजो घर स्वर्ग बणिबो। अॻिते देवियूं देवताऊं जॾहिं ॾिसूं, असां घर में देवियूं देवता बणिजी वेंदासीं, असांजी अहिड़ी हालत थी वेंदी, असांखे ॿाहिरि ॻोल्हणा बि न पवंदा, असांजो जीवन त अहिड़ो थी पवंदो।
तंहिंजे करे सुख सिमरन समारोह आहे असांजे जीवन में सदाई सुख हुजे, सिमरन हुजे ऐं सुख ऐं सिमरन छड़ो पाण ते ई न सभ जे लाइ। इन करे समारोह माना सभु कार्य सभिनि जे लाइ, सभिनी जो प्यार गजल हूंदो, सभिनी जी मोहबत गजल हूंदो, सभिनी जी महबूब गजल यानी असां सभिनी जा सुख गॾु हूंदा, सभिनी जूं ख़ुशियूं गॾु हूंदियूं, सभिनी जो आनंद गॾु हूंदो, सभु त उन मालिक जी रहमत गॾु हूंदी। असां सभु वधंदासीं, वसंदासीं, ख़ुशि ऐं ख़ुशहाल रहंदासीं। सिर्फ़ु असां ॿिज खे सही पाणी ॾियूं, पंहिंजो पाण खे बहितर उन से चयो साईं चयो सिर्फ़ु ड्रेस खे ॾिसो, दॿे खे धोई छॾो, दॿे जे करे ड्रेस न उछलाई, थोरी ग़लती जे करे सॼियूं चङायूं न ख़तमु करूं, पर उन ग़लती खे दूर करे छॾ। एॾनि सुठनि लफ़्ज़नि जे करे, हिकु लफ़्ज़ जे करे सभु सुठा लफ़्ज़ न छॾूं, पर सुठनि लफ़्ज़नि खे बदिलाए करे हिकु लफ़्ज़ खे दूर करे छॾूं, सॉरी करे छॾूं, ख़तमु करे छॾूं। असां एॾे प्यार जे लाइ थोरी निफ़रत जे करे एॾो प्यार न विञायूं, पर थोरी निफ़रत खे ख़तमु करे असां सभु प्यार ऐं मोहबत जा गुलदस्ता भरिजी वञूं, हिकु हिकु बहकी हुते, हिकु हिकु बहितर थी करे हुते। जंहिं प्यार भरी घड़ियुनि में पाण सभु गॾु थिया, हक़ीक़त में उन सचे साईं जो गुलदस्तो थियण जे लाइ अॻु आया आहियूं। असां सभु मिली करे पंहिंजो भाव, पंहिंजो प्रेम, पंहिंजी श्रद्धा, पंहिंजो सिमरन, पंहिंजी मोहबत, पंहिंजी सिक, उहा सचे साईं जी दामन में भेंट करण आहे। ऐं भेंट जो मक़सदु आहे मतिलबु सभु पाण में प्यार प्रेम सां मोहबत सां हली करे उनजी रहमत खे पाए सदाई बहकंदा ऐं ख़ुशि रहंदासीं, सदाई आबाद रहंदासीं, उनजी रहमत सां वधंदा ऐं पर उहो सभु थींदो तॾहिं जॾहिं असां पंहिंजी सोच, पंहिंजे वीचार में उन मालिक जी रहमत खे भरींदासीं। यानी हर रोज़ कुझु वक़्तु वेही उन सचे साईं जो नाम ध्यानु सिमरन कंदासीं ऐं सिमरन में उन मालिक जी आसीस घुरंदासीं। मालिक जो ध्यानु, नाम, सिमरन, अहिड़ी रहमत कर जे तुंहिंजे रस्ते तुंहिंजी रहमत ते हली करे सदाई सभु महकंदा रहूं, सदाई ख़ुशि ऐं ख़ुशहाल रहूं, सदाई अंदरि में आनंद हूंदो। ऐं जॾहिं सचे साईं जी रहमत अंदरि में हूंदी, नाम ध्यानु सिमरन में वेंदासीं, नेम ध्यानु एतिरो थींदो जो असांजो संसार सुख भरिजी वेंदो ऐं अॻिते स्वर्ग जा द्वार खुली वेंदा, यानी लोक ऐं परलोक ॿई संवरजी करे वेंदो, ॿई ऊचाई ते पहुचंदासीं। सो अॼु जी शुभ घड़ियुनि में उन सचे सतगुरु दर, उन ईश्वर दर इहा ई अल्तजा अरदास ऐं वेनती त पाण सभिनी खे अहिड़ी रहमत, अहिड़ी सुमत बख़्शे जो सदाई उन नाम ध्यानु सिमरन सां जुड़ी करे सदाई असांजो जीवन बहकंदो रहे, सदाई उनजी रहमत खे पाईंदा रहो। सो अॼु जी इन शुभ घड़ियुनि में सभिनी भाउरनि भेनरुनि, SSD परिवार, SSD मंडल, महिला मंडल सभु मिली करे जन हिन प्रोग्राम जो आयोजन कयो ऐं एतिरो ख़ूबसूरत माहौल बनायो। ऐं हक़ीक़त में जेके गिलो या बतियूं जेके लॻल तो मालिक दरिया ई अरदास त जीअं ॿाहिरि इहे रोशनियूं ॾी शल मालिक असांजे अंदरि में बि सभिनी खे अहिड़ी बती ॿारे, अहिड़ी जोत जॻाए जो ॿाहिरि सां गॾु असांजो अंदरि में रोशन रहे, असांजो विवेक, ज़मीर, चङाई सदाई साण रहे। उन सचे साईं जी आसीस, उनजे संदेश ते अमल करे पंहिंजे जीवन खे बहितर कयूं। सो तव्हां सभिनी भाउरनि भेनरुनि ऐं सॼी संगत खे पूज्य डेवरी साहब संत सतराम धाम राड़की साहब जे तरफ़ां आशीर्वाद, शुभकामनाऊं, वाधायूं। सचो सच, सचो